अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 17 मई ऐं सैटरडे आहे। सुबुह जा थिया आहिनि 7:30। सुराण हाणे वई ऐं मथे जेको आहे थोरो ख़ूबसूरत मंज़र आहे। झुड़ केॾा सुहिणा था लॻनि, उॾंदड़ पखी वेही इन सीनरी खे न पेंट कजे। बहरहाल सो अल्हम्दुलिल्लाह, नओं ॾींहुं, सुहिणो सुबुह, नयूं सोचूं, नवां इम्कान, कुझु न कुझु नओं। अचानक सां मुंहिंजी नज़र पई आहे हिन ते, त हे ॾिसो, हे हिन पासे, हे हिन पासे, इहे सभु हिन जा अथव। हिन फर्न जूं इहे शाखूं ईअं एॾां पाड़ूं अलाए किथे किथे वधी वई हुयूं, ऐं मां इन मां जेका हिन में हई हुअमि, हिकिड़ी त बिल्कुलु प्रॉपरली लॻी वई आहे, ऐं ॿी हुई हिते, उहा अञा लॻी न आहे, उहा बसि ईअं अटकियल पई आहे। माशाल्लाह ज़बरदस्त, दिलि ख़ुशि थी वई आहे हिननि खे ॾिसी करे। पर हाणे सफ़ा हे इलाही मतिलबु इलाही वॾो थी चुको आहे सभु कुझु, प्लांट्स जेके आहिनि ख़ासि तौर ते, इहे ट्रिमिंग करणी पवंदी मूंखे, पर अलाए केॾी महिल कंदमि। कल्ह जो गर्मी हुई, अलाह, अॼु जी ख़बर न आहे। हिन महिल त बसि ठीकु आहे, ॿाहिरि माहौल सही आहे, बहितर आहे। अलाह रहम करे, अलाह माफ़ी ॾिए असां सभिनीनि खे। ख़ौफ़ वठी थो वञे, एॾी गर्मी आहे जो ॿाहिरि निकिरण जी दिलि नथी चए। कल्ह बि असां जल्दी जल्दी वियासीं त जुमा बाज़ार मां इहे 2-3 ज़रूरत जूं तकिड़ियूं शयूं वठी ऐं फ़ौरन मोटी आयासीं। पघरनि में ईअं ॿुॾी वियासीं ॼण त बसि का हद हुई। सो अलाह माफ़ी ॾिए, बसि गर्मी ॾाढी आहे, कहिड़ी दांह कजे, हिते ई रहणो आहे। शल अॻियां असांजे लाइ आसानी थियनि, अॻिले जहान में। ॾाढ़ूं में 2-3 ॾाढ़ूं बि फुटिया बि आहिनि, माना वॾा बि थिया आहिनि। ॻोठ वारे घर में मुंहिंजी भेण वटि बि ॾाढ़ूं लॻल आहिनि न, त उन्हनि खे उहो ॾींदा आहिनि, भाण वाण ॾींदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, त उन्हनि जा ॾाढा उहे सुठा था थियनि, उहे नज़र नथा अचनि। सो बहरहाल मां रखी हीअं चांहि चुल्हे ते, इहा त विसरी वियमि। चांहि हल्की बाहि ते रखी वई हुयमि, हाणे हिन जी बाहि तेज़ कई आहे। ऐं फ़िलहालु हे आहिनि पापा रस्क, सो इहे खाईंदमि। ऐं उनखां पोइ मुंहिंजो मूड आहे सिलाई करण जो, ऐं जॾहिं ज़हरा ईंदी त पोइ वरी मां जॾहिं उनजी मानी पचाईंदमि त पंहिंजे लाइ बि पचाईंदमि, पोइ मां कंदमि प्रॉपर नाश्तो। हे सिर्फ़ु फ़िलहालु गुज़ारो। माशाल्लाह, मूंखे मां फाइनली जेको आहे रिली डिज़ाइन डिसाइड करे वरितो। उन में मूंखे हे 96 स्क्वायर्स पिया खपनि, जेके मां सुबुह सवेर खां वेही हिन महिल ताईं 9:45 थिया आहिनि, माना 9 बजे ताईं मां इहे सिबिया। पोइ 9 बजे ज़हरा आई त मां बंदि कयो। ठीकु आहे, त 96 हे कंप्लीट आहिनि, ऐं इलाही सारा हे कटियल बची पिया आहिनि। नो प्रॉब्लम, इहे वरी कंहिं मुंहिंजे ॿिए प्रोजेक्ट में इंशाअल्लाह यूज़ थी वेंदा। इन में मूंखे कुझु एक्स्ट्रा बि कलर ऐं कपिड़ो ऐड करिणो आहे, त मां हे कढिया आहिनि। हे ब्लैक एंड वाइट आहे, हे हिन जो, ऐं हे ब्लैक एंड वाइट, हे येलो ते ब्लैक डॉट्स। ऐं अगरि हे ब्लैक एंड वाइट खुटी पिया, त ब्लैक एंड वाइट त न आहिनि, ब्लैक एंड ग्रे आहिनि, खुटी पिया, त उते मां थोरो प्लेन बि यूज़ कंदमि, या वरी मां पंहिंजे हुन में ॾिसंदमि बॉक्सिस में सर्च कंदमि त शायदि मूंखे ॿियो को पीस बि मिली वञे। ऐं अञा 1-2 जायूं रहियल आहिनि जंहिं ते मां चेक कंदमि त मूंखे ईअं मिलंदड़ जुलंदड़ कोई मिली वञे, त पोइ मां हे बि इन ई साॻी रिलीअ में मुंहिंजा ऐड थी वेंदा। 11:15 थिया आहिनि, अॼु खीर वारो अलाए छो न आयो आहे। मां हे जेको ब्लैक कपिड़ो कढियो हो, इहो हीअं हिननि स्क्वायर्स खे मां पटियूं हयूं आहिनि, कुझु हिन मां कुझु हिन मां, पर इहो त सफ़ा खुटी पियो थोरो हुयो, त इन करे मां हिननि सां थोरो हे कढियो आहे, त वरी बाक़ियुनि खे हिननि मां हणंदमि। सो इहे पटियूं कटणियूं पवंदियूं, कटियल न आहिनि, जेके थोरियूं घणियूं कटियूं इहे हिननि खे हयूं त उहे ख़तमु थी वियूं। ऐं हाणे इहे हिननि मां बाक़ियुनि खे हणी मां पूरो कंदमि। 11:15 थिया आहिनि, ऐं हाणे आयो खीर वारो, चयईं त हुनजो एक्सीडेंट थी वियो। सो मां थां बि अञा अंदरि न कया आहिनि, बसि अलाह कयो त छोकिरो सही हुयो, धक वक लॻल हुयसि, पर घणो को ख़तरे में न हुयो। सो थोरी देरि में थां बि अचे अंदरि करे वेंदमि। ऐं बोड़ मूंखे न आहे पचाइणो, छो त राति वारी कढ़ाई इलाही सारी पई आहे, त माना असां ॿिन्हिनि जी थी वेंदी। सुबुह जो हुनखे ज़हरा खे बि ॾिनमि, त ज़रूरत न हुई त कुझु बि ताज़ो पचायां।
मानी ताज़ी पचंदी, अठो सुराण ॻोहे वई आहे ऐं बाक़ी पोइ राति जो ॾिसंदासीं छा था पचायूं। सो फ़िलहालु खीर कढ़े थो हिते ऐं मां थोरी देरि रेस्ट कंदमि। माशाल्लाह नमाज़ पढ़ी वरिती, मानी पचाई खाधी ऐं हाणे मां आई आहियां लस्सी पीअण। सो लस्सी ठाहींदमि। ॿ ऑप्शन हुया मां वटि, या त मां लस्सी पीआं या फारवनि जो शरबत ठाहियां, पर मां चयमि न, लस्सी वधीक मज़े जी आहे। सो मां हिते पंहिंजो ट्रेडिशनल सिंधी ड्रिंक असांजो गर्मियुनि में लाजवाब, सो इहो ठाहींदमि हाणे। प्रिपेरी जी नमाज़ खां पोइ सुराणे ते बसर कटे रखिया, हे कद्दू कल्ह वारो कटियल हो, त इनखे हाणे मां हिन महिल दाफ़ थी कयां। राति मानीअ में इहा भाॼी हूंदी कद्दूअ जी ऐं मानी हूंदी, ऐं हिनखे हिते रखी दम ॾेई पोइ वेंदमि मां सिलाई करणु। बोड़ खे हल्की बाहि ते छॾे आई आहियां ऐं इहे काफ़ी सारियूं पटियूं मां कटे रखियूं। हिते साइड ते इहे स्क्वायर्स ठहियल पिया आहिनि, त हाणे वेई मां हिननि खे पटियूं हणंदमि, जेतिरनि खे लॻी सघियूं। कुझु ट्राए कयां थी, बोड़ हल्की बाहि ते पचंदो रहंदो। 7:30 थिया आहिनि पूरा ऐं मां काफ़ी देरि सिलाई कंदी रहियमि ऐं सांझी जी नमाज़ पढ़ी आयमि। हाणे बोड़ जी अची हालति ॾिठी अथमि, इहो हिते पची रहियो आहे, आस्ते आस्ते ॻरी वेंदो। ऐं हिन जी बोड़ जी रेसिपी तव्हांखे मिली वेंदी मुंहिंजे चैनल ते, अगरि केरु ॾिसणु चाहे त। मुंहिंजो मोस्ट फेवरेट नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पसंदीदा। सो वापसि अची वियमि हिते कॉर्नर में, जेके पटियूं कटियूं हुयूं उहे काफ़ी सारियूं मां हिननि खे हणंदी वई आहियां चौधारी। सो ॾिसूं त फाइनल लुक रिलीअ जो कीअं थो निकिरे, कीअं थो ठहे। हे सिर्फ़ु 2 जेके आहिनि ठहिया आहिनि, हे डॉट्स वारा, ऐं हे डॉट्स वारा बि थोरा ई ठहिया आहिनि, 4 आहिनि या 5 आहिनि, बाक़ी हे काफ़ी आहिनि जेके ग्रे चिट कबरा, ऐं हे बि काफ़ी आहिनि। ॾिसूं था किथे था पहुचनि। अञा मूं वटि कुझु ब्लैक कपिड़ो आहे प्रिंटेड, त मां ॾिसंदमि त उन्हनि खे कीअं थी यूज़ कयां जे खुटो त। सो बहरहाल मां हिते वापसि सिलाई पंहिंजी कंटिन्यू कंदमि, तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलाईंदमि, छो त बसि इहो ई करिणो आहे मूंखे। हाणे बोड़ तयारु थींदो त मानी पचाईंदमि वञी, ऐं जेसि ताईं बोड़ तयारु थिए तेसि ताईं मूंखे हिते ई सिलाई करणी आहे। सो मोकिलायूं था तव्हांखां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। ऐं मां इंतिहाई ख़ुशि आहियां। हे सॼा पीसिस जेके आहिनि उन्हनि कपिड़नि जा आहिनि जेके मां चैरिटी में ॿारनि जी सिलाई कई आहे। हे सफ़ा लेफ्ट ओवर हिकिड़ो सम्झो त ज़ाया फैब्रिक हो, नंढा नंढा पीसिस जिन खे मां सजायो कयो आहे, ऐं हे बि उन्हनि जी सिलाई मां ई बचियल आहिनि मुख़्तलिफ़। सभु बचियल सचियल कपिड़े मां हेतिरो कमु थियो आहे। अॻियां ॾिसूं त छा थो थिए। सो मोकिलायूं था मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाहे।